सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक करियो जी हर नई वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे सब खां पहिरियां मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आम यहाँ कमशाद अली तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। कीअं आहियो दोस्तों? उम्मीद थो कयां तव्हां सभु ठीकु ठाक चाक चङा भला हूंदा। मुंहिंजे बि हमेशह तव्हांजे लाइ दुआऊं, तव्हां जिते बि हुजो ख़ुशि वाचो ठीकु ठाक चङा भला हुजो। साॼो कने वीडियो में तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त तव्हां ज़ोंग जे सिम ते बिल्कुलु फ्री में इंटरनेट कीअं हासिलु करे सघो था, उहो 6000 MB ऐं 500 MB डेली। उन खां अलावा तव्हां रोज़ानो तव्हां हुन मां काफ़ी सारी MB हासिलु करे सघंदा। सो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, छो जो असांजे इन यूट्यूब चैनल ते अहिड़ा ई वीडिया टेक्निकल जा वीडिया ऐं फ्री इंटरनेट जा ऐं पैसे कमाइण जा वीडिया बिल्कुलु रियल वीडियो अपलोड कंदा आहियूं। सो चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे वठिजो। त हलूं था वीडियो जी तरफ़। त दोस्तों सभ खां पहिरीं तव्हांखे लिंक मिलंदी डिस्क्रिप्शन में माई ज़ोंग ऐप जी। सो नओं अपडेट आयो आहे जंहिंमें तव्हां बिल्कुलु 5000 MB अपडेट करण सां हासिलु करे सघो था। 5000 न सॉरी 500 MB तव्हां अपडेट करण सां हासिलु करे सघो था। सो तव्हांखे सभ खां पहिरीं अचिणो आहे प्ले स्टोर ते ऐं उनखां पोइ तव्हांखे हिते सर्च करिणो आहे माई ज़ोंग सर्च कंदा। उनखां पोइ तव्हां जीअं तव्हां अपना तव्हां साम्हूं कुझु हिन तरह इंटरफेस ईंदो। तव्हांखे नंबर लॻाइणो पवंदो रजिस्टर करण लाइ, तव्हां करे वठो। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसी सघो था मूं वटि हिन वक़्तु बिल्कुलु 0 MB आहे। तव्हांखे मां त MB वठी थो ॾेखारियां। सो तव्हां डेली रिवार्ड ते क्लिक कंदा, उन खां अलावा हिते प्ले ते क्लिक कंदा। डेली तव्हांखे हिते प्ले जो ऑप्शन मिलंदो, रिवार्ड मिलंदो डेली जंहिंमां तव्हां MB हासिलु करे सघंदो। सो जीअं ई ही कुझु थी वठे त हिन मां तव्हां को बि कार्ड सिलेक्ट करियो, ठीकु है। तव्हां नोट करियो जिते 10 MB हुई न तव्हां उहो ई कार्ड सिलेक्ट करियो, ठीकु है। सो मूंखे 40 MB मिली। सो इहा MB आउं बिल्कुलु हासिलु करे वरिती आहे ऐं इहा MB आउं बिल्कुलु इस्तेमालु बि करे सघां थो। तव्हांखे मां त प्रूफ ॾेखारियां थो। सो तव्हांखे डेटा ऑन ऑफ करणी पवंदी, उन खां पोइ तव्हांजो हलंदो, या न त तव्हां फ्लाइट मोड बि आणे सघो था। सो तव्हांखे मां त प्रूफ ॾेखारियां थो त 40 MB जेकी मिली आहे सा हले थी या कोन थी हले। सो तव्हां ॾिसी सघो था 40 MB बिल्कुलु फ्री मिली हुई सा हले पई। ज़रूरी न आहे तव्हांखे 40 MB, तव्हां डेली MB हासिलु करे सघो था। उन खां अलावा तव्हां जेकॾहिं पहिरीं जॻह रजिस्टर करियो था त तव्हांखे 4000 MB मिलंदी। उन खां पोइ तव्हांजे लाइ हिकु ॿियो कोड आहे। जेकॾहिं तव्हांजी सिम महीनो रखियलु आहे न, तव्हां हीउ कोड डायल कंदा तव्हांखे 6000 MB मिलंदी। दोस्तों कोड हीअ आहे *2244H। तव्हां हीउ कोड पंहिंजी ज़ोंग जे सिम ते लॻायो ऐं बिल्कुलु फ्री में MB हासिलु करियो। उन खां अलावा तव्हांखे कुझु SMS मिलंदा ऐं ज़ोंग फ्री मिंट मिलंदा। सो इहा वीडियो कीअं लॻी मां उमेद थो कयां तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु तव्हां न विसारिजो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे चाहण वारनि जो रखिजो ख़ुदि ख़्यालु। महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़।